औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां तव्हांजो मेज़बान मकरान खान। तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो टाइम पास। बिल्कुलु यकीन हिन लॉकडाउन आहे ऐं कोरोना वायरस आहे, सभु इदारा यूनिवर्सिटियुनि जा बंदि आहिनि, तव्हांजो टाइम पास न थींदो हूंदो। इन जे करे असां अॼु तव्हांजे लाइ प्रोग्राम खणी आया आहियूं टाइम पास, ऐं तव्हांजो बाक़ाइदे ज़बरदस्त कराईंदासीं टाइम पास। हिन महिल हिकिड़ो नौजवान आहे, अहिड़ो नौजवान आहे यकीनन तव्हां हैरान ऐं परेशान थी वेंदव ॾिसी करे। हुनजो वॾो हिकिड़ा कारनामा कया अथई दुनिया में, वॾा हिकिड़ा इंटरनेशनल गलीज़ ऑफ बुक में हिन जो नाला बि आहिनि, हिन जा बाक़ाइदे ज़बरदस्त हिन जा वॾा नाला हिन जा लिखिया विया आहिनि। वॾी तारीख़ थियल आहे। नौजवान आहे पर थोरो आहे वॾो होशियारु ऐं टैलेंटेड ऐं ज़हीन बि आहे उहो नौजवान। त जेको आहे सो असांजो रिपोर्टर आहे गुल्लू गिरनारी, उहो रिपोर्टिंग करे रहियो आहे। त असां तव्हांखे हुन सां मिलाईंदासीं ऐं उहो ॾेखारींदासीं नौजवान। त यकीनन तव्हांखे बाक़ाइदे लुत्फ़ अंदोज़ थींदव ऐं तव्हांजो टाइम पास थी वेंदो ऐं तव्हां हैरान ऐं परेशान थींदव। तव्हांखे होॾे वठी हलंदासीं पंहिंजे गुल्लू गिरनारी जी तरफ़। गुल्लू गिरनारी सां राब्तो करण जी कोशिशि कंदासीं। वीडियो लिंक ते आहे जी गुल्लू गिरनारी। जी हैलो, अस्सलाम वालेकुम। तव्हां किथे ठीकु आहियो न? हाणे जेको प्रोग्राम महिल करे रहिया आहियो नौजवान जी तरफ़ तव्हांखे वठी हलंदासीं। गुल्लू गिरनारी सां असांजो राब्तो कनेक्ट थी वियो आहे हाणे। जी नाज़रीन, जी रशीदा, जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिते। उहो छोकिरो आहे, उनजो पाड़ेसरी आहे, ॻोठ वारो आहे। असां उन खां मालूम कंदासीं त वाक़ई उहो छोकिरो नौजवान उहो होशियारु आहे, एॾो टन वॾा वज़न खणे थो, वॾो अलाए छा आहे, वॾो ताक़तवर आहे। उहो अलाए कहिड़ी हुन में चश्माती क्रिश्माती अलाए कहिड़ी कुदरत हुनखे ताक़त मिलियल आहे। जी रशीदा, हिन वक़्तु जी साईं तव्हां हेॾे थोरो अचो, कैमरा ॾे अचो, ॿुधाइजो साईं इहो वाक़ई छोकिरो आहे या? वाक़ई नौजवान अहिड़ो आहे जो ईअं सभु वॾो वॾा वज़न थो खणे, ईअं असांखे फेराए वेंदो, तोखे बि फेराए वेंदो। इहा त वॾी ॻाल्हि थी वई रशीदा। हे कमाल जी ॻाल्हि करे रहियो आहे। हीउ नौजवान जेको आहे उहो उनजे ॻोठ जो आहे। हिन खां पोइ तव्हां हुते अलाए कहिड़ो ख़तरनाक इलाइक़ो बि लॻी रहियो आहे असांखे। त हिते ॿुधाइजो धाड़ियल वाड़ियल त कोन के असांखे पादर त न हणंदा आहियूं, त ॿुधाइजो छा आहे? न बसि हे वॾेरो बि आहे ऐं इहो छा चइबो अथसि बॉक्सर बि आहे, वॾी बॉडी बिल्डर आहे। अच्छा, वॾी बाडी बि अथसि। जी रशीदा, हे चई रहियो आहे नौजवान त हुनखे वॾी बाडी बि आहे, बाक़ाइदे वॾो ताक़तवर छोकिरो आहे, होशियारु ज़हीन आहे, उहो नौजवान आहे, वॾो ख़तरनाक आहे, वॾो वज़न खणंदो आहे। हाणे असां हलंदासीं हुन नौजवान जी तरफ़, हुनजा वज़न ॾिसूं उहो कीअं थो खणे, छा थो खणे। जी रशीदा, जीअं त असां जेको आहे सो हिन वक़्तु पहुची चुका आहियूं हुन नौजवान जे घर। असां हुन नौजवान सां हाणे ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। असां सां वॾो नौजवान आहे, कैमरा खे चवंदासीं हेॾे फेरायो, हेॾे। उहो नौजवान पंहिंजी एक्टिंग वॾो ज़हीन, वॾो होशियारु, वॾो ख़तरनाक नौजवान आहे। जी हाणे हलंदासीं असां हुन नौजवान जे तरफ़। त हाणे ॿुधायो सही, तव्हां कहिड़ी ताक़त आहे तव्हां में, छा आहे बाक़ी तव्हां कहिड़ा वज़न खणंदा? असां साईं 5 मण खणंदा आहियूं। असां वॾा मण वज़न खणंदा आहियूं। असां टन खणंदा आहियूं, जेके हिन वक़्तु बि मां बि 5 मण खणी सघां। छा खणंदव? हाणे असांखे नाज़रीन वॾी बेताब आहे ॾिसण जे लाइ। तव्हां खणी ॾेखारियो छा खणंदव अहिड़ो। खणो, हाणे खणो उहा का शइ, छा खणंदव अहिड़ी जेको आहे सो अहिड़ो वज़न? तव्हां घणा मण खणंदव हिन महिल जेको आहे सो? हिन महिल केतिरा मण खणंदव? हिन महिल मां साईं 5 मण खणंदुसि। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हे नौजवान वॾो हाणे खणींदो, वॾो वज़नदार शइ जी। खणो हाणे तव्हां छा खणंदव? हाणे खणो, कैमरा असांजी हाणे तव्हांखे ॾेखारींदी दुनिया खे। खणो। तव्हां छा महसूस करे रहिया आहियो? हेॾो तव्हां वज़न खयो आहे, एतिरी तव्हां में कहिड़ी ताक़त आहे? असांखे बि का ताक़त ॾियो, असांखे बि ॾियो, नाज़रीन खे बि ॾियो।
छा आहे हीअ साईं असांजी कुवत आहे असली कुवत ॿियो तव्हां छा खणंदव ॿियो को वज़न खणंदव या बसि इहो ई खणंदव ॿी कसे खणी ॾेखारींदव छा 5 मण खयां मज़ाक न आहे मां ठॻिजी तव्हां को चओ था इहो जेको आहे सो बाक़ी त खिल बि थोरी अची रही आहे जीअं न ॿधल कुते खे धक लॻंदा इहो जेको आहे सो 5 मण वज़न आहे वज़न खणण सां इंसान सहके थो पियो मां 5 मण खणंदो आहियां ईअं बि न आहियां 10 मण बि खणंदो आहियां मां घटि न आहियां अच्छा त इहो जीअं न हो जेको जानवर हूंदो आहे ॿधल कुतो उनखे धक हणजनि त उहो असांखे असांखे चैनल ते ख़्वार न कयो भई असां जेको आहे सो मण खणी पंहिंजा दुनिया खे ॿुधायो आहे त असां केतिरा मण था चऊं हाणे तव्हां छा खणी ॾेखारींदव हाणे कोड़ो का शइ खणी ॾेखारियो जल्दी कयो असां टाइम थोरो आहे उनो रशीदो बि थो असांखे फ़ोन करे अहिड़ो माइकूं जेको आहे कालूं करे असांखे हिते ब्लूटूथ लॻियल आहे कन में जल्दी कयो हाणे छा खणंदव खणो हा खणो 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 जी रशीदा आहे त असां सां वॾो वाट